हाणे साईं गुलान भी फ़क़ीर चवे थो त वरी अॻियां अॻिते शाह साहिब जा इन सुर जा ॾह जा बैत के रहियल हुजनि त पढ़ ॿ टे। हाणे लाखो जॾहिं मारिजी वियो, लाखे जे मारिजण खां पोइ वरी अब्दुल नाले दिलेर थियो, उन पंहिंजो उहो बि टोलो ठाहे धाड़ेल थी रवानो थी वियो। हाणे शाह साहिब जा भेरा किथे आयो, पुराण आमरी ते अची ॻाल्हाई, आमरी खां अची पुछी अॻे दौर में इन आमरी जे मुक़ाम खां गस हूंदो हो। लाखे जी ॼञ जॾहिं मेहर राणी सां शादी नोटे कई हुअसि, लाखे जी ॼञ बि इन आमरी जे मुक़ाम खां इन घेड़ मज़ा मटी हुई। आमरी सां जी ॻाल्हाई त लाखो ॾाढो मुड़ुसु या अब्दुल ॾाढो मुड़ुसु, तूं अब्दुल जे दौर जी या लाखे जे दौर जी। हाणे शाह साहिब आमरी सां ॻाल्हाए थो, बैत में शाह साहिब ॿुधनि तूं अब्दुल सदी आमरी या लाखे सदी लाल। आमरी जवाब ॾिनो त लाखे लालूं ॿधियूं आऊं लाखे सदी लाल। अब्दुल अची काल मूं वटि मां छांदो कयो, अब्दुल त कल मूंखां बेपारो करे उथियो आहियां, लाखे जे दौर जी आहियां। उन्हनि पेरनि ते बीठो आहे शाह साहिब, पाण खे कल्टी करे पुराण सां ॻाल्हाए थो त झूनी पुराण ॾींहं खड़ेरा संभरे, लाखे जहिड़ो हाण तो को गॾियो पईड़ो। शाह साहिब खे पुराण जवाब ॾिनो त लाखा लखे आया उन्नड़ आया अनेक, पर बड्डा माणी एक जे पुराण पहिरी मोती है। अरे आऊं लाखो करे त पुराण तूं यूं ख़बरूं पई करी, उहे केड़ा हुआ? पुराण चए त पुनरो ना है पुराण ते विकियो ना है वरियाम, त भेणी ना है बाडाम तॾहिं लाखो तो लोड़ियूं करे। उन्हनि जे दौर में कोन हो, जे उन्हनि जे दौर में हुजे त लाखो उन्हनि घोड़नि जा थी सघे गाह करे। पुनरो बड्डा माणी उहो हो जो सखर खां ओरियां हुनजी रियासत हुई। पठाणनि काह कई सिंध ते धरती ते कब्ज़े करण लाइ, कब्ज़े लाइ अची वेठा। पुनर खे ख़बर कोन पई, ठठे वारनि खे ख़बर पई त हीउ ॾाढो मुड़ुसु आहे, विड़े छो नथो, पठाण काह करे सिंध ते कब्ज़े करण लाइ। पुराणे तारीख़ूं वञी पढ़ंदे सिंध जो दरिया जो परियो किनारो से अफ़गान आहे। पुराणनि तारीख़नि में सिंध हूं पंहिंजी मुल्तान खां ॿ परते दंग आयसि, हींअर माछी ॻोठ करे ॾिनो अथनि महाराज इहे भेणियूं। हाणे शाह साहिब जा ख़्याल पुनरो की थियो, ठठे वारा जेॾी महिल पुनरे वटि अची पुॻा, पुनरा हूं त पाण खे ॾाढो मुड़दो थियो, हीउ पठाण मटे आहिनि, तूं मटको वेठो आहीं, इहो मूं त मज़ाक न करियो। हूजी ॿेड़नि ते चढ़िया दरिया वठी आया, हुननि खे पकी रिपोर्ट हुई, अची ॾेखारियूंसि के हीउ खीमा लॻा पिया आहिनि पठाणनि। पुनरे हुननि खे खाराए पीआरे रवानो करे छॾियो, चई छो असीं तुंहिंजी मदद लाइ आया आहियूं, चई आऊं मारिजी वञा पोइ भले पलांत कजां, बाक़ी अवांखे वेहण कोन, महिरबानी अवांजी अवां ॿुधायो। हुननि खे रवानो करे पंहिंजो लश्कर वठी पठाणनि खे मारे ढोड़ाए दरिया मटाए विया। हिकिड़ी औरत हुननि खां पोइ मथे ते हथ रखी चए थो हीउ मूं वटि साम आहे, ऐं अवांखे ॾींदे त बि अफ़गान हलिया वेंदा। माना इन बहाने ते ॿी रांदि मूंसां करियो दिलेर। हाणे ही पठान ॾिठो त जी मारपत माई ॾे हलिया हलूं, जान छुटी वञे, ही मारपत हाणे त उते हलंदासीं, पोइ हिते वापसि दुनिया छा चवंदी, त कब्ज़ो कयो ठहियो बुर्गो भाई पुराया आहे। सिंध वीचारी पैसे जी मवाली आहे, हुननि उहे माण्हू ताड़िया जिन्हनि खे पैसे जो पुनरो सुबुह हाणे निकिरी वञे, असांखे ख़बर ॿुधाइजे आहे पुनरो हाणे निकिरी वियो, अचण जो प्रोग्राम ख़बर कहिड़ो आहे, पोइ असीं पंहिंजी माई खणी रवाना थी वञूं। हीअ बि ताड़ में हुआ, उहे दोस्तनि खे ॾिसण वारा हुआ, पर ॾिठे पठाण विया कोन, वेठा आहिनि। पंचाई जा जेके घर हुअसि उन्हनि खे वॾा ताला वॾा कुर्फ कोट ॾेई ताला बंदि करे भाउ अर्जन खे चवे थो त भला आऊं हिते रियासत में फिरां पियो, राति कोन रहंदुसि, छो जो दुश्मन कंध ते वेठा आहिनि, राति जो वरी ईंदसि, पोइ बि जो अवेर सवेर तो ते अचनि, पोइ बि तोखे मोहल अची ॾिसां बाक़ी जेरो न ॾिस, आऊं हलां पियो रियासत में। दिलेरी न चइबो आहे दिलेरी। शाह साहिब इहो बैठो त सूर्य उहे सॾजनि जेके विड़ंदड़ साहिब वड़कनि। हाणे हलियो पियो, पर हिनखे पुनरे खे सुबुह साण ख़बर पई का कमु हो त निकिरी घोड़ी ते चढ़ी रवानो थी वियो। लाखे जी घोड़ी जो नालो लखी हो त पुनरे जी घोड़ी जो नालो पेरी हो। चढ़ी रवानो थी वियो, दोस्तनि खे त ख़बर हुई रिपोर्ट पई त सिधा हुन पठाण खे वञी ॿुधायूं, सुबुह साण लाखो अलाए केॾा इहो रवानो थी वियो पुनरो। पठाणनि जी काह कई ॿेड़नि ते चढ़िया, थक ॻोठ ते कई, ॻोठ जा ॿिया त विड़िया ई कोन, सभु कंहिं चए थो पुनरे जो ही घर कोट वारो आहे। ही भितू अची तालनि ते बीठा, दरवाज़ा कोन टुटा, भितू बीठा भॼनि। हाणे अर्जण उते भाग सॾे पियो त यार घोड़ा जे पुनरा अॼु हुजी आहे रांदि, अॼु थी आहे, अॼु ई
हाणे की पियो अचण भाउ खे सॾे पुनरा कोई कोन हा भई त ॿुध अॼु घुरिजी यार बड्डा माणी पुनरा ओ कच्छ बिनी पार वेरनि वटूं लायूं अला अला छा था कनि चए थो अॼु घुरिजी हित बड्डा माणी पुनरा मथां भञी भित वेरनि वटूं लायूं हा यार हितूं बीठा भञनि भित भञी मटे विया ॿुधां त अॼु घुरिजी तूं बड्डा माणी पुनरा मथां हिन मुंहुं वेरनि वाटूं लायूं ॿ टे हिन पठान मारे पर नेठ पाण मारिजी वियो पठान कारवाई कहिड़ी कई हिन जी माम लाइ लाग हिन जी पुंडरे जी जेका भेण वेठल हुई मां पोड़ी पलांद में खयूं मामे जी छोकिरी उहा बि नौजवान खणी पंहिंजी माई खणी रवाना थी विया भाउ सॾे थो अॼु घुरिजी आ बड्डा माणी पुनरा ओ मारो टई मां ॿई अथई बान में पठान खणी रवाना थी विया कारवाई करे केॾी महिल पुनरो अची वियो मान जो कोट ते करगल ॾिठई दाऊं मान जत लख पुनरा अॼु तूं मरी वे भाउ मोह पियो अथई पठान पलांद करे विया अथई तुंहिंजे मामे जी नौजवान छोकिरी बि खणी विया तुंहिंजी माउ पोड़ी पलांद में खणी विया पंहिंजी माई खणी इहे ऊठनि घोड़नि जा इहे पेर वञनि ई पिया यार घोड़ी त पहिरीं त लथो कोन उहा घोड़ी हुननि जे पोयां खणी छॾी हा चोर चोरी कंदो केर बि कहिड़ो कमु कंदो पोइ लवणा हणंदो वेंदो हू न पोयां लवणा हणंदे विया डप में हुआ डप में हुआ ई वाह तूफ़ान हिन लट ॾिठी त छा आहे पाण में पठान ॻाल्हियूं कयलियूं कयूं ॻाल्हायूं त छा हेॾो को तूफ़ान आहे जेका माई पुंडरे वटि रहंदी उन पोइ ते लवणो हणी ॾिसी पठान खे चए थी इहो तूफ़ान कोन्हे पुंडरो अव्हां जे पोयां अचे पियो हल भाई इहो पोइ लट छाजी की लटी आहे हुनजी घोड़ी पई मथे उॾाए जेका आसमान तां पुॼी पई लट आहे है माई अंगर खणी ॾेख ॿुधाइनि थी त पहिरीं मथे पुनरो ई रती मथद पाग भाई छा थींदो चइजे लॻाम झले मां घोड़ी मारे विधी त पुनरो मरी वियो घोड़ीअ मां कान मुई लॻाम न झलियो थियो त अमी सभु मरी उहो पुनरो आहे पहिरीं मथे पुनरो ई रती मथद पाग झले घोड़ी वाग मारे विझो त मुगला पर छा साहब ॿुध पुनरो पियो पठाणनि में जी भाका करे वाह हल पोइ मारो टई मां ॿई छॾाई बान मां हा पठान खे मारे दरिया मटाए मामे छोकिरी मां पोड़ी उहा वठी वापसि आयो इहे असांजी सिंध धरती जा दिलेर हुआ हा यार इहे वरी सखी दातार बि समा हुआ वाह साईं वाह लिगारी वाह लिगारी